مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما وقال النبي صلى الله عليه وسلم لا يخرج الدجال حتى يزهد الناس عن ذكره وحتى ترك الأئمة ذكره على المنابر أو كما قال عليه الصلاة والسلام हर किस्म जी हमदई सना बदाई वाखान किबराई अज़मत जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक माबूद बरा के जुगाए जेको इन समूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीर वहदहु ला शरीक माबूद बरा का उनखां पोइ ला तादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन इमामुल अंबिया इमामुल अतकिया इमाम हुदा खातमुर रसूल इमाम मुज्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दस है जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन हिन पूरी कायनात जे लाइ रहबर रहनमा हादी मुर्शिद रहमत लिल आलमीन बणाए करे मबूस फरमाए वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामिन किराम अज जे जुमे जे खुतबे जो उन्वान है दज्जाल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दज्जाल के बारे में तमाम घनी
तंबीह ऐं ताकीद कई है। दज्जाल अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफा हज़रत इंसान जे लाइ एक वॾी आज़माइश है। ऐं दज्जाल क़यामत जे वेझो वेझो जेकी निशानियूं ईंदियूं उन्हनि मझां एक निशानी है। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत के खणी करे ॾिसूं, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पहिरियां जेके अंबिया अलैहिस्सलाम आया उन्हनि जी सीरत के खणी करे ॾिसूं, तमाम घणियों तकलीफ़ूं, तमाम घणा दुख, तमाम घणियों आज़माइशूं ऐं फितना नज़र ईंदा। एतरी हद ताणी फितना, एतरी हद ताणी परेशानियों, मुश्किलातों, आज़माइशूं आयूं जो अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम बे अल्लाह रब्बुल आलमीन का इहा दुआ करण लगा फितनन खां तंग थी करे ते अल्लाह हाणे तुझी मदद कढाईंदे त हिनन फितनन मां, हिनन आज़माइशन मां, हिनन तकलीफ़न मां, मुशक्क़तन मां असांजी जान छुटे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला जी तौहीद ऐं दीन जे मामले में अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके तमाम घणो आज़माइशन में मुब्तला कयो वियो, ईज़ायो वियो, परेशान ऐं तंग कयो वियो, पर उन्हनि अंबिया मंझि बि हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके तमाम घणो ईज़ायो। अहिड़े हिसाब सां हर पैगंबर जी उम्मत हुई, उम्मत में ॿ गिरोह थिया, हिकु मुसलमान मोमिनन जा, ॿिया काफ़िर मुनकिरन जा। उन्हनि अंबिया सां गॾु मुसलमाननि खे बि तमामु घणो ईज़ायो। अल मक़सद खोड़ सारा फितना अज खां पहिरियां, नबी खां पहिरियां बर्पा थी चुका हुआ, पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक है, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सुनन इब्न माजा किताबुल फितन के अल्फाजन में, इन्नहु लम तकुन फितनतुन फिल अर्द, एड़ो को भी फितनो जमीन में अन्या ताणी बर्पा न थियो आहे। एड़ी आजमाइश, एड़ी मुसीबत, एड़ो इम्तिहान अन्या ताणी जमीन में ज़ाहिर न थियो आहे, बर्पा न थियो आहे, कायम न थियो। उनखां पहिरियां जेके आज़माइशूं गुज़रियूं उन जो हिकिड़ो मिसाल बयान कंदा हलो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी तैयबा में मुसलमान अल्लाह के प्यारे पैगंबर वटि अर्ज़ रखन था, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखालिफन दुश्मनन जी जेका असां सां रवादारी है, असां सां जेको सलूक है, असां के जेके तकलीफ़ूं ॾियनि पिया उहे बे इंतहाई। अल्लाह जा पैगंबर हाणे अवी रब खां दुआ कयो तो रब उन्हनि खे अज़ाब दे, रब उन्हनि जे मथां लानत वसाए, उन्हनि खे ख़त्म करे त असां इन्हनि फितननि खां, उन्हनि जे तकलीफ़नि खां, दुखनि खां असां बचूं। एतिरी हद ताईं दुख हुया, अवां खे मूंखे इस्लाम जे लाइ के तकलीफ़ूं मिलियूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा जे इन्हें अर्ज़ जो जवाब ॾींदे पाण करीमन फरमायो, बस एतरी जल्दी अवां हार मनी वेठा है। अवां खां पहिरियां जेके पैगंबर ऐं पैगंबरनि जूं उम्मतूं आयूं, इन तौहीद ऐं दीन ख़ातिर
उन्हनि जे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा कया विया कैंचनि सां। जंहिं कपिड़े खे वढिबो आहे न दर्ज़ी वढींदो आहे, ईअं उन्हनि जे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा कया विया। तॾहिं बि हुननि हिमत न हारी, तव्हां जल्दी में हिमत पिया हारियो। एतिरियूं आज़माइशूं, एतिरा फितना बर्पा थी चुका मुसलमाननि जे लाइ, मोमिननि जे लाइ। पर पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ये समूरा फितना सभु हिकिड़े पासे गॾु कजनि, आज़माइशूं सभु हिकिड़े पासे गॾु कजनि। पर जेको दज्जाल जो फितनो आहे, जेको दज्जाल जी आज़माइश आहे मोमिन मुसलमान जे लाइ, उहा उन्हनि समूरे फितननि, समूरे आज़माइशनि खां वॾी आज़माइश आहे। दज्जाल ही ख़तरनाक शइ आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अञा ताईं अहिड़ो को फितनो कॾहिं खां मुंज़ो ज़रा अल्लाहु ज़ुर्रियत आदम मिन फितनति दज्जाल। फितने दज्जाल खां वधीक अहिड़ो फितनो अॼु ताईं क़ाइमु न थियो आहे जॾहिं खां अल्लाह साईं आदम अलैहिस्सलाम जी औलाद खे पैदा कयो। माना अहिड़ी मुश्किलात अञा न आई आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह तबारक व तआला को बेड़ो पैगंबर न मोकिलियो इल्ला अंदरा उम्मतहु दज्जाल, पर उन्हें हर पैगंबर पंहिंजी उम्मत खे दज्जाल खां ॾियारियो, दज्जाल जे फितने खां ॾियारियो। वा अना आखिरुल अंबिया, ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी आहियां। व अंतुम आखिरुल उमम, ऐं अव्हां आखिरी उम्मत आहियो, अव्हां आखिरी उम्मत आहियो। व हुम खारिजुन फीकुम ला महाला, यादि रखी छॾियो मूंखां बाद में को नबी न ईंदो, अव्हां खां बाद में का उम्मत कान ईंदी। हाणे इहो दज्जाल अव्हां मझ लाज़मन निकिरी रहंदो, ज़रूर निकिरंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन भी हदीस मुबारक आहे, पाण करीमन फरमायो, ला उंदिरुकुम, मूं तव्हांखे ॾेॾारियो आहे दज्जाल खां, आगाही ख़बरदार कयो आहे। अल्लाह जा जेके बि पैगंबर आया सभिनीनि दज्जाल जे फितने खां पंहिंजी क़ौम उम्मत खे ॾेॾारियो। पर हिकिड़ी ॻाल्हि ऐं तव्हांखे वधीक ॿुधायां पियो, लम यकुलहु नबियुन, उहा ॻाल्हि मूंखां पहिरियां कंहिं बि पैगंबर दज्जाल जे बारे में न कई हुई। उहा कहिड़ी ॻाल्हि हुई? इन्नहु अअवरुन, दज्जाल काणो हूंदो, दज्जाल नाबीनो हूंदो। व इन्नल्लाह लैस बिअवर, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इन ऐब खां पाक आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इन ऐब खां पाक आहे। प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहा ॻाल्हि छो कई त दज्जाल काणो हूंदो, नाबीनो हूंदो, अंधो हूंदो, पर रब्बुल आलमीन इन ऐब खां पाक आहे। उहो अॻिते हली करे सबब बयानु कंदासीं। दज्जाल एक खतरनाक शे। हजरत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मुस्लिम किताबुल फितन, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबी हजरत हुज़ैफा बिन असीद अल गफ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु चए तो, इत्तला अलैना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असां वेठा हुयासीं, ओचितो ज़ाहिर थिया, वनहनु नतज़ाकर, ऐं असां ॻाल्हियूं करे रहिया हुयासीं, असां पाण में ॻाल्हियूं करे रहिया हुयासीं। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई, मां तज़कुरुन या मां तज़ाकरुन, कहिड़ियूं ॻाल्हियूं कयो पिया, कहिड़ी कचहरी कयो पिया। असाब सबुरा चवनि था, नज़कुरु साअ, अल्लाह जा प्यारा हबीब, असां क़यामत जे बारे में कचहरी कयूं पिया, असां क़यामत जे बारे में कचहरी कयूं पिया त क़यामत वारे ॾींहुं छा हालात हूंदा, क़यामत वारे ॾींहुं असांजो छा थींदो, क़यामत वारे ॾींहुं
कहिड़ी हालत कैफ़ियत हूंदी अल मक़सद क़यामत जो ज़िक्र कयूं पिया अवां जी मुंहिंजी कचहरी में आहे क़यामत जो ज़िक्र अवां जी मुंहिंजी मुसलमान जी कचहरी में महफ़िल में छा हूंदो आहे गिला ग़ीबत गार गंद ॿिए जी इज़त खे कीअं विञाइजे ॿिए खे कीअं किराइजे ऐब जोई कीअं कजे ॿिए जो जेकॾहिं को ऐब हथ अची वियो आहे त उनखे रुसवा कीअं कजे हर वक़्तु इहा कचहरी हूंदी आहे हर वक़्तु इहा प्लानिंग हूंदी आहे ऐं उन खां पोइ बनी ॿारा माल दौलत अञा वांदा थियासीं त पोइ असांजो अक्सर नौजवान तबिको गेमनि जे पोयां मोबाइलनि जे पोयां ऐं एप अची विया आहिनि हलिया पैसा कमाइण जा उन्हनि जे पोयां पोइ उहे हलाल जा हुजनि हराम जा हुजनि असां वटि पैसो अचे असांखे हर वक़्तु इहा यादगिरी हूंदी आहे इहे कचहरियूं इहे तस्करा हूंदा आहिनि पर असहाब सगोरा ज़िक्र कनि पिया कचहरी कनि पिया क़यामत जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नहा लन तक़ूम बेशक इहा क़यामत ऐसी ताणी क़ाइम कान थींदी जेसी ताणी 10 निशानियूं अवां न ॾिसंदव क़यामत खां पहिरियां जेसी अवां 10 निशानियूं न ॾिसंदव तेसी ताणी क़यामत क़ाइम कान थींदी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पोइ उहे निशानियूं बयानु कनि था पहिरीं निशानी बयानु कनि था दूहो ईंदो हिकु ख़तरनाक क़िस्म जो दूहो हूंदो उहो ज़ाहिर थींदो उन खां पोइ फौरन दज्जाल ज़ाहिर थींदो उन खां पोइ फौरन दज्जाल ज़ाहिर थींदो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि हदीस मुबारक आहे त दज्जाल ऐं अहिड़े टाइम ते ज़ाहिर थींदो माण्हुनि खे ख़बर ई कान हूंदी त दज्जाल छा आहे माण्हुनि खे ख़बर ई कान हूंदी दज्जाल छा आहे माण्हुनि खे ज़हन वहम तसव्वुर में दज्जाल जो नालो बि कोन हूंदो मुस्नद अहमद जा अल्फाज़ आहिनि पाण करीमन फरमायो ला यख़रुजु दज्जाल ऐसी ताईं ज़ाहिर कोन थींदो हत्ता यज़हलन नासु अन ज़िक्रिही ओ दज्जाल जी यादगिरी खां माण्हू बिल्कुलु गाफ़िल हूंदा बेख़बरा हूंदा तो दज्जाल का मुसीबत आहे दज्जाल का आज़माइश आहे दज्जाल का फिल्म अचणी आहे माण्हुनि खे का ख़बर कान हूंदी पाण करीम ने फरमायो व हत्ता तरकल अइम्मतु ज़िक्रहु अलल मनाबिर अहिड़ी हालत हूंदी जो ख़ुतबा थींदा पर उन दौर में आलिम सगोरा मेंबरनि ते तकरीरनि में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल नमाज़ पढ़ंदा हुया पोइ फ़र्ज़ी हुजे या नफ़ली हुजे अल्लाह जी पनाह घुरंदा हुया दज्जाल जे फितने खां अल्लाह जी पनाह घुरंदा हुया दज्जाल जे फितने खां ऐं अल्फाज़ अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन फितनतिल मसीह दज्जाल नबी जहिड़ी शख्सियत नबी जहिड़ी ज़ात फितने दज्जाल खां हर वक़्तु ख़ौफ़ज़दा आहे हर वक़्तु ख़ौफ़ज़दा आहे ते अल्लाह मूंखे फितने दज्जाल खां बचाए दज्जाल जे लफ़्ज़ी माना खे ॾिठो वञे दज्जाल जी माना है दज्जल फ़रेब ठगी ॿ नंबरी फराड धोखो अखियुनि जो जादू इहे सभु सिफ़तूं उन दज्जाल में हूंदियूं ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत एसी ताणी क़ाइम कान थींदी जेसी ताणी 30 कूड़ा पैदा न थियनि 30 कूड़ा पैदा न थियनि ऐं उहे 30 कूड़ा माण्हू नुबूअत जी दावा कंदा पाण करीमन फरमायो हुन में आख़िरी दज्जाल हूंदो ऐं उहो दज्जाल बि दावा कंदो त आउं नबी आहे हदीस पाक जा अल्फाज़ आहिनि दज्जाल माण्हुनि सां मिलंदो उहो चवंदो त अना नबीयुन आउं नबी आहियां पर पाण करीमन फरमायो ॿुधी छॾियो
मूंखां बाद में को बि नबी न ईंदो, मूंखां बाद में जेकॾहिं केर बची करे नुबूअत जी दावा करे त आउं नबी आहियां त सम्झो त उहो कज़ाब आहे, उहो कूड़ो आहे ऐं वॾो कूड़ो आहे। त इन टी कूड़नि मञा हिकिड़ो जेको कूड़ो हूंदो उहो दज्जाल हूंदो ऐं उहो कुर्बे क़यामत जे वेझो ज़ाहिर थींदो ऐं उहो कूड़ ॻाल्हाईंदो, ठगियूं कंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दज्जाल जी कुझु शिकली सिफ़तूं ॿुधायूं, अॼु सोशल मीडिया ते या जेके मैगज़ीन ख़बरूं जारी थींदियूं आहिनि या वरी कुझु जेके खुतबा उलमा हज़रात आहिनि उहे दज्जाल जी जेॾी महिल का ॻाल्हि बयानु कंदा आहिनि, दज्जाल जी सूरत शिकल बयानु कंदा आहिनि त उनखे अलाए किथां खां किथे वञी पुॼाईंदा। पर दज्जाल ईअं सम्झो त बेआईनी ही इंसान आहे, बेआईनी ही इंसान आहे जेका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी शिकलो शबात ॿुधाई आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सही बुखारी मुस्लिम जा अल्फाज़ आहिनि, अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला चए थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया असां वटि, असांजे विच ते वेही करे ख्वाब ॿुधायूं। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब ॿुधायो, ऐं सुतो पियो हुयुसि त निंड में मूं इहो ख्वाब ॾिठो त आउं काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ कयां पियो, काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ कयां पियो। तव्हांजो हिकिड़ो माण्हू ओचितो मुंहिंजे साम्हूं ज़ाहिर थियो, हिकिड़ो माण्हू ओचितो मुंहिंजे साम्हूं ज़ाहिर थियो, उन जे मथे मां पाणी जा क़तरा टिमिया पिया। मूं पुछा कई, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कुझु वधीक सिफ़तूं ॿुधायूं। मूं पुछा कई त इहो केरु आहे? चयूं त ही ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम आहे। चई कुझु वक़्त खां पोइ वरी अचानक हिकिड़ो ॿियो माण्हू ज़ाहिर थियो, रजुल जा अल्फाज़ आहिनि, रजुलुन जसीमुन, ॿी हदीस पाक जा अल्फाज़ आहिनि रजुलुन कसीरुन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो थुल्हो मोटो माण्हू मुंहिंजे साम्हूं ज़ाहिर थियो ऐं उन जा जेके वार हुया, मुस्नद अहमद जे अल्फाज़नि में सिधा वार हुया, पर उन जी मथे चोटी बदल हुई, सिधा वार करे मथे चोटी बदल हुई। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उनखे ॿ अखियूं आहिनि, ॿ अखियूं आहिनि, पर कान आइनुहु, उन जी जेका हिकिड़ी अखि आहे खाबी अखि अंगूर जे मुशाबे आहे, अंगूर जो दाणो आहे उन जे मुशाबे आहे, पर उन अख खां इहो दज्जाल काणो हूंदो। यादि कयो सिफ़तूं, ॿियूं बि कहाणियूं घरनि में बयानु कबियूं आहिनि न। कॾहिं कॾहिं अल्लाह जे क़ुरान जी, तौहीद जी, सुन्नत जी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॾिनल तालीम जी बि घर में कचहरी कंदा करियो। ॿारनि खे नबवी सीरत सेखारियो, नबवी तालीम सेखारियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं सेखारनि पिया, कीअं ॿुधाइनि पिया, हिकिड़ी हिकिड़ी सिफ़त ॿुधाइनि पिया त उनजी हिकिड़ी अखि काणी हूंदी, पर उहा जेका काणी अखि हूंदी उहा अंगूर जी हूंदी ऐं उहा खाबी अखि काणी हूंदी। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही मुस्लिम, सुनन अबी दाऊद, मुस्नद अहमद जे अल्फाज़नि में त उन जे ॿिनि अखियुनि जे विच ते, ॿिनि अखियुनि जे विच ते काफ़िरुन लिखियलु हूंदो, अन्नहु मक्तूबुन बैन आइनैहि काफ़िर। उन जे ॿिन्ही अखियुनि जे विच ते काफ़िर लिखियलु हूंदो। साहबा चवंदा त फतहज्जहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनखे जना पढ़ियो त काफ़ अलॻि लिखियलु हो,
फे अलग लिखियल हो, फा ऐं रा अलग लिखियल हो। नबी से फरमायो त यक़रऊहु कुल्लु मुमिनिन, जेॾी महिल उहो दज्जाल ज़ाहिर थींदो, थुल्हो मोटो ईंदो, अहमर उन जो रंग ॻाढ़ो हूंदो, वार सिधा हूंदा, चोटी बदल हूंदी, ॿ अखियूं हूंदियूं पर हिकिड़ी खाॿी अखि काणी हूंदी, खाॿी अखि खां अंधो हूंदो, ऐं उन ॿिनि अखियुनि जे विच ते काफ़िर लिखियल हूंदो। कुल्लु मुमिनिन यक़रऊ, हर मोमिन माण्हू, हर मोमिन माण्हू उनखे पढ़ंदो। पाण करीमन फरमायो कातिब व गैर कातिब, अगरचे उहो मोमिन माण्हू दुनियावी तालीम लिखण ॼाणींदो हुजे या न ॼाणींदो हुजे, मोमिन आहे, ईमान आहे, सच्चाई आहे, पोइ उन वटि तालीम हुजे या न हुजे, लिखी सघण जी ऐं पढ़ी सघण जी, पर अल्लाह ते, अल्लाह जी तौहीद, रसूलुल्लाह, फरिश्ता, किताब, अंबिया, मौत, जिंदा थियण मरण खां पोइ, क़यामत, तकदीर, इन्हनि ते सच्चो ईमान हूंदसि, दिल ईमान सां दौलत भरियल हूंदी, त पोइ पाण करीमन फरमायो उहो लिखण पढ़ण ॼाणींदो हुजे या न ॼाणींदो हुजे, जाहिल अनपढ़ हुजे, पर उहो जेॾी महिल दज्जाल जे साम्हूं ईंदो त उन मोमिन खे अल्लाह तबारक व तआला एतिरी ताक़त अता कंदो जो उहो मोमिन उहे अरबी जा लफ़्ज़ पढ़ी वेंदो त काफ़िर, उहो काफ़िर आहे। अॼु मुआशिरे में हिकिड़ा जाहिलाना सवाल थींदा आहिनि, इहो ईमान कोन चइबो, त साईं हिते के बरोच आहिनि, के सराइकी आहिनि, के सिंधी आहिनि, के पश्तून आहिनि, के कहिड़ी ज़ुबान सां, के कहिड़ी ज़बान सां बिरोही रहजनि पिया, के बिरोही आहिनि। साईं भला इहे अरबी त कोन था ॼाणनि, इहे भला मरण खां पोइ अरबी में कीअं जवाबु ॾींदा, इहे मरण खां पोइ अरबी में कीअं जवाबु ॾींदा, इहे क़यामत वारे ॾींहुं अरबी कीअं ॻाल्हाईंदा, इहे जन्नत में अरबी कीअं ॻाल्हाईंदा। अॼु तव्हांजे मुंहिंजे मुआशिरे में ढगी ॻाल्हाईंदी आहे, ढगी ॻाल्हाईंदी आहे, बकरी कुकुड़ ॻाल्हाईंदा आहिनि। भला कॾहिं सोचे सम्झो था त इहे पहिरियां कॾहिं ॻाल्हाईंदा हुआ या बाद में कॾहिं ॻाल्हाईंदा, कॾहिं आहे सोच में इहा ॻाल्हि। हथ भला ॻाल्हाइनि था, पेर भला ज़मीन, अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि खे इख्तियार अता कंदो। बल्कि सही बुखारी शरीफ़ में हिकिड़ी हदीस आहे त बनी इसराइल मज हिकिड़ो माण्हू हुयो, उन वटि हुई ढगी। उन छा कयो जो ढगी खे मार ॾिनई, मारे उन ते चढ़ी वेठो, त ढगी ॻाल्हायो हुन सां। ही नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वाक़ियो बयानु कनि पिया, त ढगी हुन सां ॻाल्हायो, चई त अल्लाह से असांखे इन शइ जे लाइ पैदा कोन कयो आहे जो तूं असांखे मारी ऐं वरी मथां चढ़ी बि वेहीं। ढगियुनि जो कमु आहे खीर ॾियणु, ढगी हुजे या ढगो हुजे, उनखे तव्हीं हरनि में वाहे सघो था, उन्हनि खे तव्हीं गाॾे में जोटे गाह खणी सघो था। अॻे नार वहंदा पाणी जा, उन्हनि में वाहे। ही कुझु वक़्तु पहिरियां गन्ने जा चीचड़ा हलंदा जंहिंमें गुड़ छाबो, उन में हलायो। ढगी चयो त असांखे अल्लाह से इन लाइ पैदा कयो, इन लाइ कोन पैदा कयो जो तूं मारी ऐं असांजी पुठी ते चढ़ी वेही रही, यानी उठ या घोड़े वारी सवारी करी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजो, अबू बकर जो ऐं उमर जो इन ॻाल्हि ते ईमान आहे तो उहा ढगी जियां रब मोहम्मद रसूलुल्लाह ते ॻाल्हि नाज़िल कई आहे ईअं ॻाल्हायो। हालांकि पाण करीमन फरमाईंदा अबू बकर उमर मौजूद कोन हुया,
पर मूसा गद अबू बकर उमर जो ईमान आहे तो उहा ढगी ईअं ॻाल्हायो हो जीअं अल्लाह ताला वही नादिल कई आहे। वरी हिकिड़ो माण्हू बकरियूं चारे पियो, रिछ आयो, हिकिड़ी बकरी खे खणी भॼी वियो आहे। तो हो रिढा बकराड़ उन रिछ जे पोयां लॻो, उन खां वञी करे बकरी छॾाए वरितई, उन खां बकरी छॾाए वरितई। तो उन रिछ ॻाल्हायो त चई बकराड़ ॿुध, अॼु त तूं मूंखां बकरी छॾाए वियो हुई, पर क़यामत जे वेझो जॾहिं न ही दरिंदा, ही वहशी चीर फाड़ करण वारा जानवर झंगलात वधी वेंदो हलियो निकिरी ईंदा, बकरियुनि ते हमिलो कंदा, पोइ ॿुधा उते बकरियुनि खे केरु बचाईंदो? अॼु त तो बचायो, उते केरु बचाईंदो? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजो अबू बकर जो ऐं उमर जो इन ॻाल्हि ते ईमान आहे, हालांकि अबू बकर ऐं उमर ॿई उते मौजूद कोन हुया। हीउ सही बुखारी जा अल्फाज आहिनि। त इहे मखलूकूं बि ॻाल्हाईंदियूं, अल्लाह रब्बुल आलमीन ॻाल्हाइण ते क़ादिर आहे। सूरत ज़िलज़ाल में फरमाई यौम इदिन तो हद्दितु अख़बारहा, क़यामत वारे ॾींहुं ही ज़मीन ॻाल्हाईंदी, अब्दुल रशीद मूं तां फिलाणे फिलाणे जॻहनि तां हलियो, फिलाणी फिलाणी जॻह ते मूं ते ज़ुल्म कयई, गुनाह जा कम कयई, फिलाणी फिलाणी मूं फिलाणे टुकड़े ते हिन नेकियुनि जा कम कया ऐं कराया। हर हिकु माण्हू जे बारे में ज़मीन ॻाल्हाईंदी। अल्लाह से फरमायो त जॾहिं मुजरिम माण्हू, ॾोहारी माण्हू क़यामत वारे ॾींहुं ईंदा, अल यौमा नख़्तिमु अला अफ़वाहिहिम, अल्लाह संजो फरमान आहे ज़बान ते तालो हूंदो, वात ते तालो लॻी वेंदो हलियो, वात ते तालो लॻी वेंदो हलियो। उन ॾींहुं वात खे ॻाल्हाइण जी इजाज़त कान हूंदी। रब्बुल आलमीन फरमायो पोइ उन ॾींहुं हिननि जा कन ॻाल्हाईंदा। कन कॾहिं ॻाल्हायो, कननि सां त ॿुधबो आहे, पर अल्लाह जो क़ुर चए थो कन ॻाल्हाईंदा, कन ॻाल्हाईंदा। हथनि कॾहिं ॻाल्हायो, हथनि सां त वठिबो आहे, पकड़बो आहे, कमकार कबो आहे, पर हथ बि ॻाल्हाईंदा। दिल बि ॻाल्हाईंदो, हर उज़वो जिस्म जो उन ॾींहुं ॻाल्हाईंदो। अल्लाह तबारक व तआला ॻाल्हाइण ते क़ादिर आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन दज्जाल जी तमामु घणी तंबीह कंदे माण्हुनि खे ड्रेॼारियो, ख़ौफ़ ज़दा कयो, अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन ॾींहुं जॾहिं मोमिन माण्हू मुसलमान हूंदा, मुबैद हूंदा, इस्लाम सां जुड़ियल हूंदा, नबवी तालीम सां जुड़ियल हूंदा, त पोइ भले उन्हनि खे लिखण पढ़ण अचे या न अचे, उहे बि दज्जाल खे ॾिसंदे चवंदा तूं काफ़िर। एतिरे हद ताईं रब्बुल आलमीन उन्हनि खे बसारत अता कंदो। त ॻाल्हि पे कईसूं त ही जेके इस्लाम ते फितने बाज़नि जे तरफ़ां, मुल्हिद जे तरफ़ां, हू त पंहिंजे पाण खे वॾा चालाक सम्झंदा। अल्लाह तबारक व तआला अहिड़नि माण्हुनि खे क़ब्र में बि अमुन ॾींदो, उन्हनि जी ज़बान ते पाण ई अरबी जारी कराईंदो, ऐं महशर जे मैदान में बि रब्बुल आलमीन उन्हनि खे इज़तूं अता कंदो, उन्हनि खां पाण ई ॻाल्हाइण जी अल्लाह से उन्हनि खे तौफ़ीक़ अता कंदो। हीअ त थियो आहे बाद जो मरहलो, पर अरवाह आलम में रब कंहिंखे सेखारियो हो। हीअ त सिख्या सिखण जा मामलात गुज़रनि पिया, गुज़री आया आहिनि, अञा अॻिते गुज़रंदा। पर आलम अरवाह में रब साईं रूहनि खे सिर्फ़ु पैदा करे सभिनि खे गॾु करे पुछा कयो, अलसु बि रब्बिकुम, छाऊं तव्हांजो रब न आहियां? क़ुर चयो सभिनी चयो छो न, तूं ई असांजो रब आहे। उते कहिड़ी अरबी सिखी आया? रब्बुल आलमीन ॻाल्हाईंदो त अणपढ़ियल माण्हू पर मोमिन हूंदा त इन फितने दज्जाल खे सम्झी वेंदा हलिया, हा तूं काणो आहे, हा तुंहिंजे ॿिनि अखियुनि जे विच ते काफ़िर लिखियलु आहे, हा तूं थुल्हो आहे, रंग जो ॻाढ़ो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर तुंहिंजे बारे में ॿुधाए त तूं दज्जाल आहीं, तूं कज़ाब आहीं, लिहाज़ा आऊं तोखे कॾहिं कोन मञींदुसि।
दज्जाल एक अहम ऐं ख़तरनाक अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ां फितनो ऐं वॾी आज़माइश आहे। असां मुसलमान इस्लामी तालीम खां घणा परे आहियूं, दुनियावी जहालत में सभ खां अॻु भरा आहियूं, पर जेके बिदअतनि जा कम आहिनि उन्हनि में मुसलमान माली बि टाइम ॾींदो आहे, वक़्ती बि ॾींदो आहे, जानी बि ॾींदो आहे, बल्कि पाण खे बि सजाईंदो आहे त घर खे बि सजाईंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे विलादत जे बारे में हींअर हर तरफ़ चर्चा हलन पिया, पर नबी जी तालीम जा चर्चा कोन्हनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फितने दज्जाल का ॿुधायो, हर नमाज में पाण पनाह घुरी, उन जा चर्चा, उन जो तज़कुरो, इहा माण्हुनि खे तालीम ॾियण न हुजण जे बराबरि आहे। पर आवा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थिया न, हाणे मीलाद थींदो न, हाणे इहे फितना, इहे झंडियूं, इहे जुलूस, इहे बतियूं, चोरी जे लाइट जूं कुंडियूं, इहे सभु हाणे ज़ाहिर थींदियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कपिड़ा बि ज़ाहिर थींदा, नबी जा जूता बि ज़ाहिर थींदा, नबी जा वार बि ज़ाहिर थींदा, नबी जे रोज़े जो खाको ऐं नक्शो बि ठहंदो, नक़ल ठहंदो, काबतुल्लाह शरीफ़ जो बि ठहंदो, रोज़े जो बि ठहंदो। हाणे इहे सभु शयूं बाज़ार में हिकु शिकल जी सूरत में ठही करे विकामबियूं। 20 रुपया, 30 रुपया, 50 रुपया, 100 रुपया, 150 रुपया, इहो धंधो पियो हले। जूतो ठहियो पियो आहे, जूते ते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो नालो लिखियो पियो आहे। केरु पंहिंजे जूते ते पंहिंजो नालो लिखल, भले खणी अहिड़ो ई नालो न हुजे जेको अल्लाह ताला जी सिफ़ात सां कंहिंजो कांडेरो नालो आहे। जूतो खणी उन ते कांडेरो नालो लिखी, उन जी गिची में केरु ॿधनि, ओ उन जे घर जे साम्हूं टंगे छॾियो, बाबा तुंहिंजो जूतो आहे, तुंहिंजो नालो लिखियल आहे, हीअ असां तुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ लॻायो आहे। ही झंडा, ही जूता नऊज़ बिल्ला ठाहे करे हाणे उहो मस्जिदनि ते, चौंकनि ते, चौराहनि ते, गाॾियुनि ते, खीसे ते हिते लॻा पिया आहिनि। छो? नबी जी आमद आहे, नबी जी आमद अचणु आहिनि, हाणे नबी जो असीं इस्तक़बाल पिया कयूं। ऐं वरी हिकिड़ा उहे जेके इहे धंधा कनि था, ॿिया रहिया खुया, अबा ईद आहे न, ईद आहे, पोइ हिन में छा थींदो, सयूं पचंदियूं घरनि में, गोश्त पचंदा, कुकुड़ वठिबा, बंगा वठिबा, अल्लाह अकबर कबीरा, ओ घरनि में फंक्शन थींदा। बाबा ईद आहे, ख़ुशी आहे। छाजी ख़ुशी आहे? नबी जे अचण जी ख़ुशी आहे। पर नबी जे अचण जो जेको मक़सदु हो न, आख़िर जी तयारी, तौहीद, हलाल खोरी, सच ॻाल्हाइण, हया, अखलाक, अदब, नमाज, रोज़ो, ज़कात, इन्हनि सां असांखे ख़ुशी थोड़ी आहे, इहे असांखे वणनि ई कोन। इन्हनि सां असांजो छा वञे? नबी जे अचण जी ख़ुशी आहे, पर नबी जे अचण जो जेको मक़सदु आहे उन सां असां मुसलमाननि खे ख़ुशी थिए ई कान थी। त अज़ीज़ दोस्तो, बुज़ुर्गो, मोहतरमा मायरो भेनरो, सिर्फ़ु इन्हनि फितननि, इन्हनि बिदअतनि, ख़राफ़ात ऐं ख़ुशियुनि जे पोयां पंहिंजो माली जानी वक़्तु ज़ाया न कयो। अल्लाह जे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत खे पढ़ो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तालीम और तरबियत खे पढ़ो, उहा पाण में बि अपनाइण जी कोशिशि कयो, औलाद में बि उनजो प्रचार करियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था, दज्जाल किथां निकिरंदो? खुरासान खां निकिरंदो। खुरासान ईरान जो हिकु शहर आहे, उतां दज्जाल निकिरंदो। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दज्जाल जा जमायती केरु हूंदा? यहूदी हूंदा, ऐं उन्हनि जे मथनि ते सायूं चादरियूं बदल हूंदियूं। उतां यहूदी दज्जाल जा जमायती थी करे निकिरंदा। पोइ हर उहो माण्हू दज्जाल जो जमायती थींदो, दज्जाल जो पैरोकार थींदो, जंहिंजो अल्लाह ते, रसूलुल्लाह ते, फ़रिश्तनि ते, किताबनि ते, तक़दीर ते, आख़िरत ते ईमान न हूंदो,
उन ॻाल्हियुनि खां बेख़बर हूंदो छो जो दज्जाल खे अल्लाह तबारक व तआला पावर ऐं इख्तियार अता कयो। सब जा सब उहे माण्हू दज्जाल जा पैरोकार थी वेंदा हलिया जेके क़ुरान खां ऐं मिठड़े मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खां बेख़बर हूंदा, तालीम खां बेख़बर ऐं गाफ़िल हूंदा। केतिरा मुसलमान आहिनि, अॼु भले तव्हां जाइज़ो वठो, हिते रोड ते मुसलमाननि खां पुछा कयो त तव्हांजो नबी केरु आहे, तव्हांजो नबी केरु आहे। अक्सर बेशतर माण्हू इन ॻाल्हि में मुझी वेंदा हलिया त असांजो नबी आहे छा, नबी चइबो छा कया, नबी जो नालो तव्हांखे कोन ॿुधाए सघंदा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे पीउ जो नालो छा, माउ जो नालो छा, नबी ते कहिड़ो किताब नाज़िल थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते घणा वक़्त नमाज फर्ज़ थी, पुछा कयो न मुसलमाननि खां, का ख़बर ई कान्हे का मुसलमाननि खे। ओ अहिड़ा जेके हूंदा न उहे दज्जाल जा पैरोकार थींदा, उहे दज्जाल जे फितने में मुब्तला थी वेंदा हलिया ऐं उहे दज्जाल जे पोयां लॻी पवनि। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है अल्लाह से मुखे अवां के कुरान पाक पढ़न समझन पंहिंजी इस्लाह करने की तौफीक अता फरमाए। आमीन। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इंशाअल्लाह बाकी किस्त अॻे जुमे ते बयान कंदासीं।